नाज़रीन, सिंध में बरसातुनि जो सिलसिलो जारी है, जॾहिं त हैदराबाद शहर में इंतजामिया पारां बरसात खां अॻु बरसाती ऐं गटर नालनि जी सफ़ाई समेत अॻुवाट के बि क़दम न खंया विया आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था मेहरा टीवी जे रिपोर्टर सलीम जी रिपोर्ट। बरसातुनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। इंतजामी दावाउनि बावजूद बरसातुनि खां अॻु अमली तौर उहे क़दम न खंया विया आहिनि जिन जूं दावाऊं थींदियूं रहियूं आहिनि। स्क्रीन ते नज़र ईंदड़ फुटेज सिंध जे 2 नंबर वारे शहर हैदराबाद जा आहिनि, जिन खे ॾिसी अंदाज़ो लॻाए सघिजे थो त कहिड़ा क़दम खंया विया आहिनि। शहरनि जो चवणु आहे त मीटिंग ऐं कागज़ी कार्रवाइनि खां सवाइ उहे क़दम न खंया विया जेके खणणु घुरिबा हुया। मां इहो चवंदुसि त हैदराबाद शहर खे अॻे खां वठी लावारिस कयो वियो आहे। जेको हिन जो पुराणो नालो हो महरून कोट उहो महरून कोट थी वियो आहे। त मां इहो चवंदुसि त हिते जा माण्हू जेके आहिनि उहे बि कुझु नथा चवनि। रोड रस्ता ऐं हाणे जेको तूफ़ान अचे पियो उहो इहो ॿुधायो वञे पियो त हीअ हैदराबाद जो शहर तबाह थी सघे थो। त इन जे लाइ को बि इंतज़ामिया क़दम न पई खणे। इंतज़ामिया खे खपे त इन जे लाइ पहिरीं उपाउ वठनि ऐं हीअ नाला जेके बंदि पिया आहिनि इन्हनि जे करे छापर माण्हू हिन में उछलाइनि था। ऐं अगरि ही सिस्टम अगरि कचिरे जो हिननि खे बहाल करिणो हो, हिननि हेॾा फंड वरिता। मां पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट ऐं MQM जी गवर्नमेंट खे बि इहो चवंदुसि त तव्हां जेके फंड वरिता आहिनि इहे फंड कंहिंजे खाते में पिया वञनि। तकरीबन 3-4 महीना थिया न, गाड़ी कोन आई आहे न हिते। हाणे माण्हू छा करे, ड्यूटी ते वञे बल्दी वारनि जे पोयां हुजे। बारिश खां पोइ बि बारिश कोन अचे त पोइ बि नालो बंदि थी वेंदो आहे हिते। बहाली जे बंदि त सभु जेको रस्तो ही कोन हूंदो हिते निकरण जो। सफाई कराइण नालनि जी बाक़ी छा मुतालो असांजो। पानी इधर तक आ जाता है, सारा दुकानों के इधर आ जाता है, पिंजरों में पानी आ जाता हमारे, और रोड पे भी पानी भर जाता, दुकानों के अंदर तक जाता पानी। ये यहाँ पर कोई सफाई का निज़ाम ही नहीं है। यहाँ पर आए कोई बड़ा आदमी कोई सफाई करे इधर की। काफ़ी टाइम हो गया, बहुत सालों साल बात है, सफाई नहीं करता है कोई। बारिश होगी कोई बच्चा गिर जाएगा, कुछ हो जाएगा, सफाई का इंतजाम करे इधर। कंडा न को अचनि था, सब परेशान है। मींहं पवंदा आहिनि त पोइ हिते ॿार बच्चो सभु को परेशान थियो वञे। बाबा का सहूलियत कान्हे, नाला बंदि पिया आहिनि, छा करियूं असीं बाबा। सर ॻाल्हि इहा आहे जो ही तव्हां ॾिसो पिया पंहिंजे अखियुनि सां त नालनि जी का बि सफ़ाई कान्हे का। ऐं ही क़दीमी पाड़ा आहिनि, बारिशुनि जो बि ॿुधायो वियो आहे। ऐं ही अगरि पाणी ॿाहिरि अची थो वञे त नालो ऐं रोड हिकु थियो वञे हलियो, का ख़बर नथी पवे त रोड कहिड़ो आहे, नालो कहिड़ो आहे। के गाॾियूं बि किरियो पवनि, ॿार बचा पाड़े जा बचा आहिनि जेके नंढड़ा ॾिसो पिया तव्हां। इहो महिरबानी करियो ऐं गवर्नमेंट खे जेको असां अपील था करियूं कि महिरबानी करे हिते सफ़ाई कराई वञे। न केरु कढण लाइ केरी कोन्हे तयारु, रुॻो ॻाल्हियूं करण मां बसि अॼु अचूं था सुभाणे अचूं था, का ॻाल्हि कोन्हे। रुॻो ठलो बारिश पवंदी सॼो पाणी मुल्क भरिजी वेंदो सॼो, ॿियो ख़ैरु लॻो पिया। हीअ बारिशूं थियण वारियूं आहिनि ऐं हिन वक़्तु शहर जो इहो हाल आहे, जॻह जॻह ते कचिरे जा ढेर आहिनि ऐं नालनि में कचिरो भरमार भरियो पियो आहे। ऐं नालनि जे किनारनि ते बाक़ाइदा बल्दिया जा जेके माण्हू आहिनि उहे गलियुनि मां हितां हुतां किचिरो खणियो उहो नालनि जे किनारनि ते ऐं शहर जे कुंडुनि कांचनि ते जमा कनि था पिया। शहर खां ॿाहिरि नथा खणी वञनि। ऐं जॾहिं बारिश पवंदी तॾहिं जेको आहे इहो ई कचिरो वरी नालनि में पाणी सां गॾु वही ऐं नाला नालियूं सभु बंदि थियो वञनि ऐं जॻह जॻह ते शहर में पाणी या दरिया वहियो वञनि, जंहिंसां माण्हुनि जे इमलाकनि खे ठीकु ठाकु नुक़सानु पहुचे थो। दुकानुनि में पाणी भरिजियो वञनि, माण्हुनि जे घरनि में पाणी भरिजियो वञे ऐं माण्हू ॾाढा बेज़ार थीनि था हिन खां। ऐं माण्हू ॾाढा परेशान आहिनि हैदराबाद जा। बल्दिया जेका आहे उहा ॿुधण लाइ तयारु न आहे। उन में हिकिड़ी माण्हू जी जॻह ते ॿ माण्हू जेके आहिनि उहा अपॉइंट थियल आहिनि ऐं उहे घरनि में सुता पिया आहिनि, ड्यूटियूं नथा कनि। ऐं भंगियुनि खे जॾहिं कम लाइ चयो त हितां झाड़ू न लॻी, उहे चवंदा बाबा असांजो कमु न आहे। हैदराबाद वासियुनि जो कहिड़ो ॾोह आहे जंहिंजी उन्हनि खे सज़ा ॾिनी पई वञे। इंतज़ामिया खे घुर्जे त उहा हंगामी बुनियादनि ते क़दम खणे त जीअं शहरी मुश्किलातुनि खां बची सघनि। कैमरामैन एजाज़ कोसो सां गॾु सलीम, मेहरा टीवी न्यूज़, हैदराबाद।